अस्सलाम वालेकुम दोस्तों। साईं असांजी सिंध सुवारीअ जी सरज़मीन ते जो हिकिड़ो किरदारु लाखो फुलाणी जंहिंजी हिकु क़िस्त अॻे ॿुधाए वियो आहियां, अॼु उनजी ॿी क़िस्त थो ॿुधायां। हीउ किरदारु लतीफ़ सरकार जे 7 सूरमनि ऐं 10 नातारनि में शामिल आहे। अॼु जी क़िस्त में लाखे जे पीउ फुल जी वफ़ात खां पोइ लाखो पंहिंजी रियासत जेका कच्छ जे 80 ॻोठनि ते मुश्तमिल हुई उनखे संभाले राय जे लक़ब सां हुकुमरान बणियो ऐं पंहिंजे ख़ानदानी माॻ कीरागढ़ ते हिकु कोट वॾाई, जंहिंखे कीरो कोट या कानेरो कोट विच सॾियो वञे थो। ऐं हाणे हू लोड़ाऊ न हो, हाणे हू राय हो। हुन सखावत जा दरिया वहाए छॾिया, इन करे संदसि नालो 10 दातारनि में ॻणियो वियो। जीअं हिकु सुघड़ जी ॻाल्हि आहे, काशिब घर सूरज वासिंग घर ताको, काशिब घर सूरज वासिंग घर ताखो, ओढे घर जखरो फूल घर लाखो। त ही फुल जो लाखो इहो हो। हाणे लाखे खे शादीअ जो ख़्यालु थियो, पर हिन मुड़ुसु चयो त आऊं घर वेठे शादी न कंदुसि, कशाला करे का मूमल माणींदुसि। उन वक़्तु मोहराणो जेको मौजूदे नवकोट खां मिठी तालके जे थर जे कस वारो इलाइक़ो आहे, इहो सरसब्ज़ ऐं आबाद हो। हिकु तरफ़ खां पंहिंजो पुराण हुई ऐं ॿिए तरफ़ खां जेको आहे सो हुनखे इहो हाकड़ो वहंदड़ हो। ॿिन्ही तरफ़नि खां पाणी हो, तंहिं करे उते तमामु जेको सो माण्हू सुखिया सुंजा हुआ ऐं समाट क़ौम जी सूंहं जी हाक हुई। नहटे जो कोट उते हुस्न जी हिकु परी महर राणी रहंदी हुई। हिन शादीअ लाइ अड़ांगा शर्त विधा, लाखे पूरा कया ऐं शादी तइ थी। मुक़ररु तारीख़ ते लाखो कीरागढ़ खां ॼञ खणी हलियो ऐं रस्ते में पुराण जे ढोरे ते पड़ाव कयऊं त तेज़ बरसाति शुरू थी वई। शादीअ जा वेस वॻा सेज उठनि जा संज घोड़नि जा संज सभु जेके थी ढोरे जे कंधीअ ते पुसी विया, तंहिं करे रखियूं उन वणनि जे मथां सुकायूं। वण सिंगारजी विया ऐं असुलु वणंदड़ नज़ारो थी पियो। उन्हनि जे सुकाई खां पोइ जॾहिं हिन जे माण्हुनि उहे लाहिण शुरू कया, जॾहिं पड़ाव खयऊं ते तॾहिं त लाखे मन कई त असां ॾेई वरी वापसि वठण वारनि मां न आहियूं। हीअ वण टिण बि ॼण असांजा ॼानी आहिनि ऐं इहे इन्हनि ते छॾे ॾियो, लाहियो न। तॾहिं कंहिं सुघड़ जो या लतीफ़ सरकार जो ई मुंहिंजे ख़्याल में ई बैत आहे त झूनी तूं पुराण युग छटीअ संभरी, तोखे ॾिठा हाण लाखे जहिड़ा पहेड़ा। ऐं उते हिकु आमरीअ जे वण जे टारियुनि में जेके ॻह ॻटा लाल मोती टंगियल हुआ, लाखे उहे बि लाहिण न ॾिना। ऐं उते कंहिं सुघड़ चयो, उन पंहिंजे आमरी खे मुखातिब थी चयो त के तूं अबल संधी आमरी, के तूं लाखे संधी लाल। आमरी जवाबु कयो, मूं में लाखे लालूं ॿधियूं आऊं लाखे संधी लाल। अबल अची काल लिख से वांझांदो कयो। अबल बि समूह हो, पंहिंजो बहादुर इंसानु हो, उहो बि मशहूरु हो, पर हुन चयो त अबल जेको आहे मूं वटि वांझांदो कयो आहे, बाक़ी हीअ मूंखे लालूं जेके से लाखे पहिरायूं। चवनि था त जॾहिं ॼञ मोहराणे रवानी थी त पुराण जा पखी बि ॼञ जे मथां वलर करे उॾाणा, इन करे मथां नालो ई पइजी वियो लाखे जा ॼानी, जेको अॼु ॾींहं ताईं मशहूरु आहे। हाणे लाखे पंहिंजी ताक़त खे मज़बूत कयो, कीरा कोट जे मज़बूती लाइ ओॾ घुराया
ऐं कमु हली वियो उनजे मज़बूती जो। पर साईं जेका थियणी आहे सा अवस्थीअ। कोर्ट जी अदावत दौरान लाखे जी नज़र हिकु नाज़ भरी ओॾण छोकिरीअ सां अटकी पई ऐं उनजे खां संग घुरियईं। हुननि ओॾनि उन ॿेलीअ जो संग हिनखे ख़ुशीअ सां ॾिनो। इन ते कंहिं सुघड़ जा ॿोल, तमाची आंदी मुहाणी लाखे आंदी ओॾ, समा कन कोड, जात न पुछनि जोइ जी। ऐं लतीफ़ साईं चयो त लाखा लज संध्या आहे, आऊं अगली आहियां पखा से परताए, जो तो अची अॾिया, तो अजे अॾिया। ये लतीफ़